नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीरो वसण में ख़बर ॾींदा हलूं त पीरो वसण शहर में एहतजाज कयो वियो आहे। पीरो वसण जी आवाम जो चवणु आहे त हिते पेट्रोल पंप तां तेल नथो मिले। असां तमामु घणा परेशान आहियूं। अगरि मिले थो त उहो ब्लैक ते 100 रुपए में लीटर मिले थो। असांजी पुरज़ोर मुतालबो आहे त DC खैरपुर ऐं मुख्तियारकार हरी मीरवा सां त अची पेट्रोल पंपनि जा अघु चेक करे अगरि अघु वधीक आहिनि त हुननि ते एक्शन खणी आवाम खे इंसाफ़ ॾिनो वञे। 120 रुपया 110 रुपया लीटर तेल जो हलाइनि था। ऐं काथिया ज़िले इंतज़ामिया खैरपुर में काथिया तालुको इंतज़ामिया ठरी मिरवा जेको हिते ग़रीब माण्हू रोज़ दिहाड़ी कमाईंदा आहिनि 100 खां 200 ताईं। अॼु उन्हनि खे तेल कोन पियो थो मिले ऐं उन्हनि खे तेल था ॾियनि जेके 120 रुपया लीटर मिली भगत करे ब्लैक ते पिया था ॾियनि। पीरो शहर में वो पेट्रोल पंप आहिनि लेकिन उन्हनि ते पेट्रोल बि नथो मिली रहियो आहे ऐं तमामु हिते सिंध अक्सर पेट्रोलनि ते जेको पेट्रोल न मिली रहियो आहे। हितां जी आवाम तमामु परेशान हाल आहे ऐं हे वीचारा मज़दूर आहिनि, टैक्सियूं हलाईंदा आहिनि, टैक्सियूं करे पंहिंजे घर जो चरको हलाईंदा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।